वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन वअद्ददह यहसबु अन्ना मालहु अख़लदह कल्ला लयुनबज़न्न फिल हुतमति वमा अदराक मल हुतमह नारुल्लाहिल मूक़दतु अल्लती तत्तलिउ अलल अफ़इदा इन्नहा अलैहिम मुक़्सदतुन फ़ी अमदिन मुमद्ददा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरतुल हुमज़ा मक्के पाक में नाज़िल थी। इन सूरत में 9 आयतूं 30 कलमा 130 हरफ आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू तो करें आसान नाले अल्लाह जे जो निहायत मेहरबान रहम वारो आहे। वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह। अल्लाह पाक फरमाए तो वॾी ख़राबी आहे सभु कंहिं अहिड़े शख़्स लाइ जेको गिला कंदड़ ऐं ऐब ॻोल्हींदड़ आहे। अल्लज़ी जमअ मालन वअद्ददह। गॾु करे थो माल खे ऐं ॻणे थो उनखे। हर हर थोरे थोरे खे संभाले करे ॻणे करे रखे थो। यहसबु अन्न मालहु अख़लदह। ॻणे थो उनखे ऐं भाए थो त उहो माल वटि सदाईं हूंदो। कल्ला लयुनबज़न्न फिल हुतमह। हरगिज़ न, कसम खुदा जो ज़रूर दाख़िल कबो उनखे हुतमा में। वमा अदराक मल हुतमह। ऐं तोखे कंहिं मालूम करायई त हुतमा छा आहे। नारुल्लाहिल मूक़दह। उहा बाहि आहे ॿारियल अल्लाह जी। अल्लाह सां पनाह में रख। अल्लती तत्तलिउ अलल अफ़इदा। जा पहुचे थी दिलनि ते। इन्नहा अलैहिम मुक़्सदह। बेशक उहा बाहि उन्हनि ते बंदि कयल आहे। फ़ी अमदिन मुमद्ददा। थंभनि ड्रिघनि। थंभा वॾा ठहियल। उहा बाहि ॿाहिरि न निकिरंदी। बसि उहा उन्हनि खे उते साड़ींदी। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब सां इन्हनि गुनाहनि खां बचाए। फरमाई वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह। वॾी ख़राबी आहे अहिड़े हर कंहिं शख़्स लाइ जेको पर पुटे गिला ऐं ग़ीबत करे रूबरू ताना हणंदो ऐं मेणा ॾींदो हुजे। ऐं जेको माण्हू हिर्स कंदो माल गॾु कंदो रहे ऐं घणी मुहबत सबबा उनखे ज़रे ज़रे ॻणींदो रहे। हर हर ॻणे। गोया भाए थो त उहो माल मिल्कियत वटि सदाईं हूंदो। दुनिया जे मुहबत में गिरफ़्तार थी वियो। तफ़सीर हाफ़िज़ बिन कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त उहा आयत अख़नस बिन शरीक काफ़र जे ख़्वारी लाइ नाज़िल थी जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पर पुठि गिला कंदो हो ऐं रूबरू ताना हणंदो हो। कल्ला उहो गुमान काफ़र जो ग़लति आहे। उहो माल ऐं असबाब उन वटि हरगिज़ न रहंदा जंहिं ते उहो मॻी थो करे। या माल फना थी वेंदो या ही पाण हलियो वेंदो। माल हिते रहिजी वेंदो। इहो कहिड़े कम जो जंहिं माल जे करे इंसान फोंड करे वॾाई करे तकबुर करे ज़ुल्म करे ॾाढ करे। लयुनबज़न्न फिल हुतमह। कसम आहे खुदा जो उहो शख़्स ज़रूर अहिड़ी बाहि में विधो वेंदो जंहिंमें जेको बि दाख़िल थिए त हू उनखे चीरे फाड़े छॾे। हुतम जी माना चीरींदड़ फारींदड़ आहे। पर हिते मुराद आहे जहन्नम जो तबको जंहिंजो नालो हुतम आहे। वमा अदराक मल हुतमह। तोखे मालूम आहे त उहा बाहि चीरींदड़ फाड़ींदड़ छा आहे। अल्लाह पाक फरमायो नारुल्लाहिल मूक़दतु अल्लती तत्तलिउ अलल अफ़इदा। उहा आहे बाहि जा अल्लाह ताला जे हुकुम सां ॿारियल आहे या यकदम दिलनि ताईं पहुची वेंदी। मुफ़स्सिरनि सॻोरनि लिखियो आहे त दिलि जो ईज़ा सभिनी ईज़ान खां पुछड़ो आहे।
दुनिया वारी बाहि यकदम दिल खे नथी पहुचे, ॿिए कंहिं उज़वे खे लॻे त दिल ते संदसि असर पहुचण खां अॻु में ई माण्हू मरी वञे ऐं दिल जे ईज़ा खां बचियो वञे। पर जहन्नम जी बाहि ईअं नाहे, उहा यकदम दिल खे विढ़े वेंदी, विचड़ी वेंदी। इन्हा अलैहिम मुसदतुन फी अमदिन मुमद्ददा, उहा बाहि उन्हनि काफ़िरनि ते बंदि कई वेंदी, अहिड़ीअ तरह उहा बाहि जे वॾनि थंभनि में क़ैद हूंदा। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि लिखनि था त जहन्नम जी बाहि जा शोला एॾा हूंदा जहिड़ा वॾा थंभा, काफ़िर उन्हनि में क़ैद थियल हूंदा। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां ऐं असांखे इन बाहि खां बचाए, दुनिया जे तकलीफ़ुनि खां बि महफ़ूज़ रखणु फरमाए, क़बर जे तकलीफ़ुनि खां बि महफ़ूज़ रखणु फरमाए, आख़िरत वारे अज़ाब खां बि अल्लाह पाक महफ़ूज़ रखणु फरमाए। इहो मुंहिंजा मुस्लमान भाइरो तॾहिं थींदो जॾहिं असां दुनिया में गुनाहनि खे छॾींदासीं, अल्लाह जे हुक्मनि खे चिंबड़ी वठंदासीं, क़ुरान पाक खे चिंबड़ी वठंदासीं। अल्लाह जो बि इहो ई हुकुम आहे, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, चिंबड़ी वठो अल्लाह जे रसीअ खे समूरे जो समूरा, वला तफर्रकू, जुदा न थियो, फिरकेबाज़ी न कयो, टोला न ठाहियो। अल्लाह जे रसी यानी क़ुरान पाक जेको हुकुम करे उनखे समूरे जो समूरा मुस्लमान चिंबड़ी वठो, तॾहिं कामयाबी आहे। या रसी अल्लाह पाक जे मथां लथल आहे, जेको इन रसीअ खे चिंबड़ंदो उहो वञी जन्नत ताईं पहुचंदो अल्लाह जे हुकुम सां। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे क़ुरान पाक पढ़णु ऐं उनजे मथां ईमान आणणु, उनजे मथां पूरी ज़िंदगी रब साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।